तव्हां हिकिड़े ज़िले में लॻंदो न SSP ज़ोहेब ज़रदारी SSP लॻो आहे लाड़काणो, त तव्हांखे इहा पॉलिसी ॾींदा त अमन अमान बहाल कीअं कराइणो आहे। तव्हांखे घुराई इहो ॿुधाईंदा बाबा सियाल हाउस जो ख़्यालु रखिणो अथई, सूमरो हाउस जो बि ख़्यालु रखिणो अथई, ॿियो केरु आहे स्टेक होल्डर, ख़ुर्शीद जोणे जो हूंदो या ॿियो को हूंदो जेको उन एतिरा उन SHO ताईं उहो पाण न ईंदो आहे, इन लेवल ते न कंदो आहे। त इहे 3-4 माण्हू आहिनि, इन निसार खोड़ो आहे, त 3-4 माण्हुनि जी हाज़िरी भरणी थी। हिकिड़ो ताक़तवर दबंग DIG रहियो पहिरियों, उनखे अचानक हटाए छॾियऊं उहिदे तां, हटिजी वियो, चार्ज छॾियईं, कराची में अची वेठो। लाड़काणे जो उहो त काफ़ी सालनि खां वेठो आहे। न पहिरियों हटियो हुयो नासिर आफ्ताब वटि कहिड़ी गिदड़ सिंघिया जो सर पहिरियों हटियो, मां अचां थो न। हा, तव्हांजे दर्द जो दरमान कयां उनखे हटायूं। हुन चयो सर आई वॉज प्लेइंग वेरी वेल रोल, मां ज़बरदस्त कमु पियो कयां फील्ड में, मूंखे छो हटायो। चईं 3 ॾींहं हिकिड़े हाउस ते कवाली नाइट हुई, डिनर तूं छो न वएं। हुन खां पहिरियों तूं 2 ॾींहं पहिरियों फलाणे हाउस ते वियो, चईं जे करे तोखे हटाए छॾियो। चईं ठीकु आहे सर, इहा वॾी ग़लती थी वई, मां कचे में हुयमि। न हाणे ग़लती ॿीहर जॾहिं मैनेज थिए बि पोस्टिंग न हुनजी, हाणे त पाण कवालियूं रखाईंदो, ॿीहर थिए बि सभिनी को फिर जी घर में उधर चार्ज नहीं लूंगा, फिर हाउस पे जाऊंगा, कवाली सुनूंगा। न पर हाणे त वरी हर कंहिंजी कवाली पाण कचरो फन सर, हाणे पंहिंजो हाउस थो हलाए पाण। हाणे हू वॾनि सां डायरेक्ट आहे। ॾिस एतिरो त हू मेहनती चइजे, क़ाबिले भरोसो चइजे, या लॉयल चइजे, या कमिटेड चइजे, या प्रोफेशनल चइजे, उन जे लाइ सखर खे ख़ाली कयो वियो, सखर जी चार्ज ॾिनी वई। तव्हांखे तसवुरु आहे त इहो कचे जे ऑपरेशन ते घणा अरब निकिता नितो? ख़बर न आहे, तव्हां ॿुधायो। मां छो ॿुधायां, तव्हां सिस्टम जो हिसो आहे। मां मुंहिंजो तूं धंधो बंदि कराईंदे जा। मां त इशारो थो ॾियां न भाउ, थुले लेखे ॿुधायो, थुले लेखे दोस्त आहे, थुले लेखे ॿुधायो। हो ही इज डूइंग वेरी गुड जॉब। नासिर आफ्ताब सुठो माण्हू आहे, मां सम्झां थो, न पर पैसा घणा निकिता आहिनि सर? मूंखे 2-3 बिलियन 5 बिलियन 10 बिलियन 20 बिलियन। तव्हांजो फिनांस में कोई हूंदो जेको पुलिस खे डील कंदो? पुलिस जी डेस्क कान, तव्हां 1-2 पनो घुराए वठो, नथो मिले सुभाणे मां मोकिलींदुमि। मूंखे हिन गुनाह जो मुर्तकिब न कयो, मुंहिंजा नंढा नंढा बच्चा आहिनि, मुंहिंजा वॾा वॾा ख़र्चा आहिनि। हाणे जंग कचे में जहिड़ो त थियो कोन, सभु हथियार फिटा करे छॾिया हुननि, बसि पोइ पैसा त बचत, पैसा बचत न थिया न सर। न पोइ पाण तव्हां यार खे घणा बचंदो, ॾियणा बि ॾिना बि हूंदई न, किथे ईअं थोरी अकेलो बाल त दॿो न कयो हूंदई। सर ॾिस, मां शुरू में ॻाल्हि कई त या हो तमामु घणो वफ़ादार आहे, या हाईली प्रोफेशनल आहे, या कमिटेड आहे, या एतिरो त हुन स्पेस ठाहियो आहे जंहिंजे लाइ सखर डिवीज़न ख़ाली कराए हुनखे चार्ज ॾिनी वई। उनखां पोइ सॼो सेशन हलियो सरेंडर जो। हलो हाणे मां ॿुधायां, इन DIG मां ऑन द रिकॉर्ड थो चवां, ऐं इन SSP सखर, इहे ॿई ग़ैर सिंधी थी, हिकिड़ो पठाण आहे, ॿियो मुग़ल आहे, लाहौर जो पंजाबी आहे। इन्हनि खे मथों हुकुम मिलियो त हे जेके कचे जी सूरत हाल आहे उहा तॾहिं थी जॾहिं पाक आर्मी जा 17 माण्हू अगवा थिया, हुन जा मोबाइल फुरे विया, पोइ सीरियस थियो मामिलो। इन्हनि ॿिन्ही खे चयो वियो त इहो मुमकिन आहे एलिमिनेट करणु? चए साईं का ॻाल्हि ई न आहे। चई छा तरीक़ो आहे? चए तरीक़ो असां था ॿुधायूं। अलाए कहिड़ो तरीक़ो ॿुधाई, जो सिंध जे वॾे वॾे पटकनि वारे का अहिड़ी फ़ोन वई आहे सभिनी ॾे त हेतिरे ॾींहंनि में को बि धाड़ियल असां कचे में न ॾिसूं, सेंट्रल जेल सखर में ॾिसूं, हर शइ थी वई। त माना इन मां इहो साबित थियो, जेके वॾेरा चवंदा आहिनि साईं फिलाणे तेगो ख़ान छा चवंदो आहे, या सुंदराणी छा चवंदो आहे, या महर छा चवंदा आहिनि, या जतोई छा, असांजो हिन लुचे सां कम ई न आहे। पोइ इहो लुचो तव्हांजे बुछकर ते कीअं निकिरियो आहे कचे मां ॿाहिरि? त इन मां इहो साबित थियो मुंहिंजा भाउ त नेक्सस आहे उहो हिन जो गठजोड़ आहे, ऐं साबित थियो। भला तव्हांजे जिरगनि ते पाबंदी आहे न सिंध में, पोइ जज छो चुप आहिनि? एॾे त ताक़तवर क्वार्टर्स हूंदा न, पाण अलाह करे हाणे इहो ॿुधाइनि था त शायदि सिंध में जेका हीअ वेव हले थी, ज़रदारी खे हटाइनि था, हुनखे हीअं था कनि, एजुकेशन मिनिस्ट्री, हेल्थ मिनिस्ट्री उहे था घुरनि, केनाल खुली विया आहिनि, या त वाक़ियो सिंध खे हाणे बाइकादे तौर ते पाण कंट्रोल करणु वञनि पिया, या त वाक़ई PP जा ज़वाल वारा ॾींहं आहिनि, या त वाक़ई हो संजीदा थिया आहिनि त सिंध बि तरक़ी करे। छो जो फॉरेन इन्वेस्टमेंट तव्हां ॾे अचणी आहे, परॾेही सीड़पकारी जेका बि उन जूं रिक्वायरमेंट्स आहिनि, त असांखे अमन खपे ऐं इहे ख़बरूं न हलनि। हाणे तव्हां ॾिसो त कीअं ज़बरदस्त तरीक़े सां थियो, जुडिशियल पॉलिसी अची वई, फ्लैक्सिबिलिटी अची वई,
तव्हां सनावला शहर खे ॾिठो, हेॾे हीनियस क्राइम में हुयो, ठका ॿार हाणे ताज़ियतूं करे थो घुमे थो फिरे थो। तव्हां हे सनू शहर खे ॾिसंदो, तव्हां ॿियनि खे ॾिसंदो जेके ॿिया जतो आहिनि, माना एॾा वॾा हार्ड कोर क्रिमिनल यार, हाई प्रोफाइल, हाई वैल्यू टारगेट। माना तव्हां सेंटर जे में बी क्लास मिलियल आहे, 4 मुशक थी मिलनि, किचन खुलियल आहे, ऐं बर्थ भरियल टोपियूं पाइनि था, गंजियूं पाइनि था, वेठा आहिनि स्पीडी न अंदरि छाजो आहे सर, तय थियल आहे न, टाइम ॾिनल आहे। हीअं स्पीडी ट्रायल था हलनि, अक्यूटल ख़बर ई न आहे। पोइ हाणे ॿुधा तव्हां इंस्पिरेशन कहिड़ी था ॾियो, त माना मां सुभाणे 100 गुनाह कया, 2-3 माण्हू मारिया, अरबे रुपया भंग वठां, मूंखे ख़बर आहे अॻितेली पॉलिसी ईंदी मुंहिंजे लाइ माफ़ी जी। इहो त उन में बि घणा इहे माण्हुनि जा खून कयल आहिनि जेके जरगन में बि ख़तमु थी वियो। उनजो हाणे अर्बन एरियाज़ ते फ़र्क़ु पवंदो। ॾिसो हाणे इहे ॿाहिरि निकिता, ॾिसो चवंदा आहिनि चोर चोरी खां वञे, हेरा फेरी खां न वञे। मुंहिंजो इहो ई सुवाल हो, जॾहिं इहो थियो न फ़ैसिलो, त मूं वीलाग में बि इहो चयो त 200 खां वधीक माण्हू हुया, टोटल केतिरा अरब रुपया ॾंड आहे, हीअ माण्हू भरींदा किथां? ग़ैबी मदद थींदी।